अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल ये ड्रामे सांवल आरपी आज अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांवल जी जेको आहे त डब्बू क्लब ते ससी पाण हली आई दोस्तों। ऐं सांवल खां इहो राज़ पुछणु आई त तूं जेको मुंहिंजे घर आहे ऐं बिना राज़ ॿुधाइण जे वापसि हलियो आहीं, त मुंहिंजी दिलि में अजीब सी हलचल मची वई। ऐं इन जे करे मां तो वटि हली आई आहियां त तूं मुंहिंजे घर कहिड़े मक़सदु खणी आयो आहीं, कहिड़ो मक़सदु दोस्तों। त सांवल हुनखे ॿुधायो त तुंहिंजे जॾहिं मुड़ुस जी मां ज़िंदगी बचाई हुई गुंडनि खां, त ख़बर पई त उहो सेठ दाऊद जो वेझो माण्हू आहे। ऐं उनजे करे मां हीअ सॼी जेका आहे त तोसां राज़ करणु पियो चाहियां। ऐं जेको ससीअ खे ॿुधाए छॾियो आहे उन त मिस्त्री आहे हिकु मैकेनिक जेको असलम नाले सां आहे, उनजी माना वर्कशॉप ते दाऊद साहब कब्ज़ो करणु थो चाहे। त अहिड़े हिसाब सां मां नथो चाहियां त उनजी जेको वर्कशॉप ते कब्ज़ो थिए ऐं तूं पंहिंजे मुड़ुस जे थ्रू दाऊद साहब खे चवराए त हू जेका इहा जॻह छॾे ॾिए। ऐं ससी त वाइदो त कोन कयो, पर हुन चयो त मां चवंदुमि पर जेको मक़सदु जेको निकितो त उहो मां तोसां बयानु कंदुसि। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त आलियान जेको घर पंहिंजे वालदेन खे ॻाल्हि कंदो पीउ जी शादी जी, पर हू राज़ी न थींदा फ़िलहालु दोस्तों, छो त हू माना वॾा माण्हू आहिनि ऐं छोटे घर में रिश्तो जेको आहे त न करणु चाहींदा। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि मिलंदो ॾिसण लाइ त ससी ऐं सांवल हिक ॿिए सां कचहरी कंदे कंदे घुमंदा ईंदा। ऐं जेका ससी हुनखे चवंदी त मां तुंहिंजे लाइ पहिरें जीअं ख़ासि नथी थी सघां, त हू जेको सांवल जेको आहे डीप में हलियो वेंदो ऐं सोचण ते मजबूर थी वेंदो त हीअ छा चई रही आहे। ऐं दोस्तों, तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त टीपू जेको आहे त पीउ सां ॻाल्हि ॿोल कंदे कंदे ऐं चवंदो त सांवल जेको आहे त हिकु प्यार ऐं मोहबत जी कैफ़ियत में आहे ऐं हू जेको आहे त पाण खे विञाए वेठो आहे। त हू पीउ पुछंदी हुन खां त कंहिंसां मोहबत करे थो ऐं कीअं सिस्टम आहे हिन सांवल जो। त टीपू जेको आहे त हुनखे ॿुधाईंदो त सांवल जेको आहे त तोसां मोहबत थो करे ऐं तोसां ई माना इज़हार करण खां जेको लहराए थो। त पीउ जा जेके तराई निकिरी वेंदा त मां त आलियार सां मोहबत कयां थी ऐं हिते हाणे सांवल जी मोहबत बि जाॻी आहे। त अहिड़े हिसाब सां जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे दोस्तों, तमामु धमाकेदार थियण वारो आहे। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी वीडियो। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।